अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंधी यूट्यूब चैनल। मैं आया दीपक। अज जो पांचो टॉपिक है लीव नो स्टोन अनटर्न। तो लीव नो स्टोन अनटर्न एक स्ट्रक्चर है। इन जो मतलब है हर हाल में यो कम करणो है, को भी हाल में यो कम छड़नो ना है। इन कम के करण में को भी कसर न छड़नी है। तो इन में फॉर्मूलो जेका थींदो वो थींदो सब्जेक्ट प्लस लीव नो स्टोन अनटर्न प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। मां मिसालन सां इहो सम्झायां थो। हाणे त हिते लिखियल आहे हू अली खे हराइण में को कसर कोन छॾंदो। ही विल लीव नो स्टोन अनटर्न इन बीटिंग अली। पुलिस दाड़ेलन जी तलाश में को भी कसर कोन छॾंदी। द पुलिस विल लीव नो स्टोन अनटर्न इन देयर सर्च ऑफ रॉबर्स। हिन मज़ेदार केक ठाहिण में को कसर कोन छॾी आहे। She has left no stone unturned in making a delicious cake। तो इहो हुयो अॼु जो टॉपिक लीव नो स्टोन अनटर्न जो जेका एक स्ट्रक्चर आहे। तो आई होप तव्हांखे इहो क्लियर हूंदो ऐं तव्हांजा जेका भी क्वेश्चन्स आहिनि उहो तव्हां कमेंट में पोइ ज़रूरु पुछिजो। पोइ अॼु जो टॉपिक थियो ख़तमु हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।